मुल्क में गर्मियुनि जी मौसम बाक़ाइदा शुरू थी चुकी आहे ऐं मेवनि जो बादशाह अंब बि पची रास थियो आहे। हाणे पाकिस्तान में बि अंब मार्केट में अची रहिया आहिनि, पर ही अंब सवनि में लखनि में मिले थो। दुनिया जे हिन सभ खां महांगे अंब जी पोखी कराचीअ में बि शुरू कई वई आहे। पाकिस्तान जा मशहूर अंब चूसो, सिंधड़ी, लंगड़ो, दसेरी ऐं ॿिया पंहिंजो मट पाण आहिनि, पर कराचीअ में ही जेको अंब पोखियो पियो वञे इहो इन खां अॻु जापान में पोखियो वियो हो। हिन जापानी अंब जो नस्ल मीज़ाकी आहे ऐं पहिरियों भेरो पाकिस्तान में पोखियो पियो वञे। कराचीअ में मीज़ाकी अंब जी पोखीअ जी शुरुआत कई वई ऐं आम तौर ते अंब पीले रंग जो हूंदो आहे, पर ही अंब मुख़्तलिफ़ रंगनि जा हूंदा, जिन में ॻाढ़ा ऐं वाङणाई अंब ज़ाइके में बेमिसाल आहिनि। जेको बि हिननि अंबनि खे खाईंदो आहे उहो ॿीहर खाइण जी ख़्वाहिश कंदो आहे। कराचीअ खां पोइ ही अंब हाणे सिंध जे ॿियनि शहरनि में बि पोखिया पिया वञनि। मीज़ाकी अंब न रुॻो ज़ाइके पर अघ में बि आला आहिनि। आलमी मार्केट में हिन अंब जो अघु 800 खां 900 अमरीकी डॉलर आहे, जेको पाकिस्तानी रुपयनि में 2.5 खां 3 लख रुपया थिए थो। ही अंब मलीर में पोखिया विया आहिनि। पहिरियां इहे अंब जापान मां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मोकिलिया वेंदा हुआ। हिन अंब खे दुनिया में होगोकन नोताइयो बि चवंदा आहिनि। जापान में 2014 में अहिड़ो हिकु अंब $400 में विकिरो थियो हो।